बाबा हाणे हद थी वई, सफ़ा हद थी वई। जेतिरो न असां हिन बुंडेल खे मासूम सम्झूं था ओतिरो ई चालाक आहे। आख़िर ॻाल्हि चाहे कलाक वटि वठा करे ॾींदई। ॻाल्हि त ईअं थो करे ॼण तोखे का ख़बर ई न आहे। अम्मा तूं बि खणी खोले ॻाल्हि कर त मसालो छा आहे। बाबा हकीमा आई हुई। परायो नालो न खण, जेको चवणो अथई मूंखे चओ। ॿुधई बाबा, ॿुधई त छा थो चवे नवाब साहब। हकीमा खे कुझु बि न चओ, जेको चवणो अथई मूंखे चओ। वाह 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 वाह। हा पुट उहो त ॿुधुमि, पर बाबा पर छा हिन जो ई हकीमा जो चक्कर तो हले, पर कंहिंखे का ख़बर ई नाही। हकीमा सां चक्कर? छोरी होश में त आई? मां होश में आहियां बाबा, ई होश में ई थी ॻाल्हायां। बाक़ी जेको बुंडेल अथई न, मेसणो अथई मेसणो। खुदा जी मार पवंदई, तू मुंहिंजी माउ जेतिरी आहे वती बि असां ते किना इल्ज़ाम हणंदी। माउ जेतिरी आहे, माउ त न आहे न। ईअं त मां बि तुंहिंजी धीउ जेतिरी आहियां, पर धीउ न आहियां, ज़ाल आहियां तुंहिंजी। छोकिरी जीअं कुझु अकुल खां कमु वठो, ईअं न आहे जीअं तूं थी सम्झी पई। चाचा तूं ई खणी हिनखे सम्झा। मां बेवकूफ़ ज़रूरु आहियां पर बेग़ैरत न आहियां। हल तोखे बि इज़त जी ख़बर आहे छा? ज़रीना इहो तूं ग़लति थी करी। मां वञा थो थी भरे घर ऐं हकीमा खां वञी पुछां थो। छा पुछंदेसि त ज़रीना खे छो ॿुधाई असांजे इश्क जे बारे में? इहो तूं सरासर ग़लति थी करी। तूं बाक़ी जेको करे थो उहो सभु सही थो करे, जेको कयां थी मां थी ग़लति कयां। हा न, इहो त सुठो थियो जो तूं आशिक़ आहे हकीमा ते, हुनजी का दिलचस्पी न आहे तो में, न त मां ते तबाह थी वञा हा। बुंडेल आशिक़ आहे हकीमा ते ऐं हकीमा जी दिलचस्पी न आहे हिन ते। इहे ॻाल्हियूं तोसां कंहिं कयूं न मां? बाबा हकीमा पाण मूंखे चयो आहे त बुंडेल खे सम्झाए, इहो सुठो नथो करे। अम्मा ईअं न आहे जीअं तूं सम्झे थी सघे थो मथां ॿी का ॻाल्हि हुजे। बाबा भले तूं मूंखे चई सम्झ, पर हे जेको ॿिले ॿूथो वेठो अथई न, इहो जेको छपणी वेहे थो, इन में वॾो शर अथई। भली मूंखे को बि इल्ज़ाम हण, मूंखे को असरु कोन पवंदो ऐं मां चोर न आहियां जो मां डिॼां। इहा ख़बर त तमामु जल्द पवंदी त केरु चोर आहे ऐं केरु साद आहे। राधा ख़ैर त हुजे, कुझु ॾींहंनि खां तुंहिंजी सिकिल सुकल साग जीअं लॻंदी हुजे। फिल्मनि जी का ॻाल्हि न कंदो हुजी? ख़ैर आहे, बसि सदे गुलाब थोरी बेइज़ती कई आहे, इंसल्ट। चवे पियो त कृष्णी सां घटि मिलंदो कर। इहो सॼो कमु लच्छू जो हुजे, पर तुंहिंजो भाउ बि सफ़ा चरियो हुजे। कृष्णी मूं वारो भाउ गुलाब सही आहे पंहिंजी जाइ ते, कुझु तव्हां बि न लच्छू खे चओ न। लच्छू जी त ख़बर न आहे, पर हींअर त मुंहिंजी पई बेइज़ती करी। मूं लच्छू जी एॾी बेइज़ती कई आहे, एॾी बेइज़ती कई आहे जो कहीं बि उनजी एतिरी बेइज़ती न कई हूंदी। लच्छू जी त ख़बर न आहे, पर हाणे त मुंहिंजी बेइज़ती तूं पई करे। कॾहिं अदो गुलाब तो बेइज़ती करे, कॾहिं तूं थी बेइज़ती करे। आए में त सफ़ा नाटे पई। ख़ैर आहे, इहा तूं पाण में आदत विझी छॾींदो हुजे। तूं रोज़ बेइज़ती करी, इहा आदत? चरिया इहो तुंहिंजो भाउ गुलाब जेको तोखे रोज़ थुकलंद कंदो हुजे, उहा ॻाल्हि कंदी हुजां, पर ख़ैर हुजे वॾो भाउ हुजे तुंहिंजो। उहा ॻाल्हि त तूं सही पई करें, पर लच्छू खे सम्झाए छॾ त ॿीहर अदा गुलाब सां शिकायत न करे। लच्छू वञी धूड़ पाईंदो हुजे, मां जेतिरो हुनखे झलींदी हुजां त गुलाब खे असांजी शिकायत न कंदो करे। उहो ओतिरो ई रोज़ गुलाब जो मगज़ खाईंदो हुजे। वॾो को लूसी आहे। तूं रुगो पाण खे सम्झंदो हुजी छा? छा? अकेलो? पर तूं अकेलो न हुजी, मां तोसां गॾु हुजां। वॾी महिरबानी। अलाए इज़त थी करी, अलाए बेइज़ती थी करी, सम्झ में नथो अचे। हाणे सम्झण खे छॾींदो हुज, मुंहुं सिधो कंदो हुज, थोरो खिलंदो हुज। बुंडेल केॾां पियो वञे? सभु मुंहं खे अहिड़ो कयूं जो माण्हुनि जो हाँ फाटी पवे। काॾे वञा? तुंहिंजो छा वञे? हीबू तुमो जो आहे, हिनखे सिधो कयां फिॾो कयां, तूं चओ त ॿुधी। बुंडेल यार कावड़ा छा मूं ते?
जो अहिड़े लहजे में पियो ॻाल्हाई? कावर न भाई तव्हां ते मूंखे प्यार ईंदो आहे न। पर ॻाल्हि छा आहे? उहो वञी पंहिंजी माउ खां पुछो। अच्छा, लॻे थो अम्मा तुंहिंजे घर वञी का शिकायत कई आहे। तूं कोई शिकायत मूंखे बेइज़्ज़तो कयो अथसि? पोइ त सही कयो अथई। मुंहिंजो मतिलबु आहे त अम्मा जो छा वञे तव्हांजे घर सां? माणे मूं ते इल्ज़ाम आयो आहे त ॿारनि खां शइ फुरे थो खाए, न। गॾहनि जो गाह थो खाए। अरे ॻाल्हाए ख़्याल सां अॻ में ई मां कावर में आहियां। पर ॿुध, हिते ख़्याल नाले त को माण्हू ई कोन्हे। हिते त तूं ऐं मां बीठा आहियूं, त पोइ ख़्याल सां कीअं ॻाल्हायां? अकुल सां वॾो अथई। उहा मूंखे ख़बर आहे तूं केतिरो सियाणो आहीं। हां जा जा। शुक्र आहे मालिक जो, कॾहिं बि गुरूर बुरूर नाहे कयो। मूंखे ख़बर आहे तूं केतिरो सियाणो आहीं। हाणे जान छॾ। अम्मा अलाए कहिड़ो इल्ज़ाम आयो अथसि, इहा त ख़ुदा खे ख़बर। वही वही तुझो मुड़ुस माण्हू जो पुट ई न आहे। बाक़ी तलाक छो थी वठां, छो थी तोसां परण जा? तूं त निकिते ड्रिजणो बेवफा, गॾु जीअण मरण जा वाइदा करे हिकिड़ी बरियल तीली ॾिठाई भॼी वए। ड्रिजणा बुज़दिल, मुंहिंजो मुड़ुस माण्हू जो पुट न आहे त तूं वरी कहिड़ो शींहं जो पुट आ? तूं भी त लोमण जी औलाद आ, बांतर मुंहां। बस कर जलेबी, बस कर। आशिकन खे एतिरो ज़लील न कर लाले जी जान। धूड़ विझ जान खे, ना है तुझो मूंसां प्यार। मुंहिंजो तोसां प्यार आहे चरी, मुंहिंजो तोसां दिल आहे। मुंहिंजो गुर्दो बि तोसां त बुकी आंडा बि तोसां आहिनि। तुंहिंजी दिल ऐं गुर्दा मूंसां हुजनि हा न त भॼी न वञे हा। वई वई वो तिली ॾेई साड़ेसि पियो, भॼा न त सड़ी मरां छा? बाक़ी मां अंगूठे लाइ बीठी हुयसि छा? बचायां मां तोखे। कूड़ न ॻाल्हाए, ओड़ी महिल त चुराई न पई। कीअं चुरां हा? जॾहिं अॻिले तोखे तीली ॾिनी ई न हुई त पोइ कीअं चुरां हा? तोखे बाहि लॻे हा त विसायां हा न बेवफा? मां बेवफा न आहियां। बेवफा नाही त बाक़ी छा आई? पंहिंजी थियण वारी ज़ाल लाइ हिकिड़ो जोड़ो खणी लुॾंदो आयो हुएं। घबराइसि न, मां जुमेरात ॿ टे ॿिया जोड़ा बि आनींदुसि, पर हुन लानती खां तलाक त वठेसि न। मौक़ो मिले त तलाक वठंदीसांसि। सची? जी जानी। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे चाचा। बुंडेल आहे वाक़ई वॾो चंडो, जंहिंखे न मुंहं में पवंदो हूंदो उनखे त मानी बि नसीब न थींदी हूंदी। अरे मुश्किल सां छा, मां त चवां थो त मानी कोन मिलंदी हूंदी हुनखे। चाचा तोखे पोइ बि शाबस हुजे जो पंहिंजी सभागी धीउ जो संग उन निभागे खे ॾिनई ऐं पाण पियो संभाली हुन चिड़े खे। बाबा जस हुजे तव्हांखे ऐं तव्हांजी अज़ीम सोच खे। अम्मा अॼु बुंडेल मिलियो। इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे? रोज़ मिलंदो अथई, वादो वादे खे सौ को ते ॻोल्हे लहे। ॻाल्हि पूरी कोन ॿुधंदी। कम जी हुजे त कर, न त इते ई बंदि करेसि। वाह, छोरे खे ॻाल्हाइण त ॾे न। भली ॻाल्हि आहे, मूं कहिड़ो वात ते हथु रखियो थोमांसि या ईअं बूट ॾिनो आयांसि? अम्मा अहिड़े पीउ खां त खट खाली भली ही। हा सही, तो जहिड़े पुट खां बि भींग भली। हाणे तव्हां ॿई पाण में विढ़णु शुरू कजो, दिल भर वारी ॻाल्हि उते ई छुटी। अम्मा ॻाल्हाइण ॾे त ॻाल्हि कयां न, रुगो विच में थो टोके। अबा तूं छॾ हिन वांदे खे, तूं बुंडेल वारी ॻाल्हि कर। मां वांदो आहियां, बाक़ी तुआरो हे पुट सही पायलट आहे। ईअं न ॻाल्हि कंदे माण्हुनि खे थोरो घणो शर्म बि ईंदो आहे। माना ॻाल्हि करणु कोन ॾींदे छोरे खे? हा वञी धूड़ पायो, छोरो बि त तूं बि। ॻाल्हि में कुझु बि न हूंदो, हरू भरू था वक़्तु ज़ाया कयो। ऐं मूं वटि एतिरो टाइम ई कोन्हे जो हिन वादे जो ॻाल्हियूं ॿुधां। मां हलां थो ॿाहिरि, तूं ऐं छोरो वेही कटनि कयो। हा बा ॻाल्हि कर, छा चयो बुंडेल खे? अम्मा
बुंडेल मिलियो हो सफ़ा गरम लॻो पियो हो। गरम लॻो पियो? अरे अबा मौसम अहिड़ी आहे, बुखार थियो हूंदो, पोइ कंहिं भला डॉक्टर ते वठी वञी सा न। इहा बि का ॻाल्हि आहे, माना पिणे सही पियो चए त कम जी का बि ॻाल्हि कान्हे का। अम्मा तो बि बाबे वारी तकरीर शुरू कई आहे। पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। हू गरम न पर फूकियो पियो हो। अरे बा जे गुंडेर फूकियल हो न त कंडो हणी हवा कढी सा। अम्मा 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 पुट जी के अम्मा मुंहिंजो कारो मुंहुं थी करी। उहो त उहो ई अथई पुट, बसि ज़ाहिर हाणे थियो अथई। अम्मा ओ अम्मा अम्मा बुंडेल बाह में हो। अरे निभागा त पोइ ॿाहिरि कढी सा न। भला बचा त थियो त सॼो सड़ी वियो, जीअरो भाई मरी वियो। अम्मा बुंडेल न सड़ियो आहे न मोह आहे। थोरी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश करे। ए मोआ तो हाणे पाण त चयो त बुंडेर बाहि में हो, कोई सड़ंदो मरंदो न त छा थींदो? अम्मा 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 मूं तौबा कई, मूं ज़ारी कई, मूं बस कई। कूड़हण का हूअं बि कूड़हण सही न आहे, माफ़ अथई। अस्सलाम वालेकुम चाचा खमीसा खान। अरे वालेकुम सलाम। अरे गुलाब खान काथे आप? खैर तो आहे भला अॼुकल्ह घटि वधि थो नज़र अचे। चाचा मां त हिते ई आहियां, भला केॾां वेंदुसि? जॾहिं सामान वठणो हूंदो आहे अवां न हलियो ईंदो आहियां। इहा सही ॻाल्हि आहे भाउ, सही ॻाल्हि आहे। हरू भरू रुलण जी तो में आदत कान्हे। इहो ॻाल्हि त ॿुध चाचा, बुंडेल नज़र कोन थो अचे ऐं ॿियो त वरी दुकान बि सभु ख़ाली करे छॾियो अथव, सामान ई कोन्हे दुकान में। छो चाचा? बसि अबा ॾिसे थो त धंधनि जा हाल बि कोन्हनि के, इन जे करे सामान बि घटि थो रखां। बाबा इहो बुंडेल सफ़ा चंडो निभागो आहे, असुली कम जो सफ़ा ख़्यालु कोन्हे। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे चाचा। बुंडेल आहे वाक़ई वॾो चंडो, जंहिंखे न मुंहं में पवंदो हूंदो उनखे त मानी बि नसीब न थींदी हूंदी। अरे मुश्किल सां छा, मां त चवां थो त मानी कोन मिलंदी हूंदी हुनखे। चाचा तोखे पोइ बि शाबस हुजे जो पंहिंजी सभागी धीउ जो संग उन निभागे खे ॾिनई ऐं पाण पियो संभाली हुन चरे खे। बाबा जस हुजे तव्हांखे ऐं तव्हांजी अज़ीम सोच खे। अबा छा कजे, मिड़ई चरियो खरियो बि पंहिंजो आहे। अलाह कंदो त हिकु ॾींहुं अकुल अचे बि। चाचा ना उमेदी आहे गुनाह, बाक़ी लॻे मुश्किल थो। इहो त सभु चवनि था, पर जेकर तो चयो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। ख़ैर छॾ हिन ॻाल्हि खे, हाणे रुगो तूं इहो मूंखे ॿुधाए त तोखे छा घुरिजे। चाचा मूंखे 2 किलो खंडु ॾे, पूरो चांहि जो बि हुजे, ऐं ॿुध चाचा 5 किलो सुठा बासमती चांवर बि हुजनि। हाज़ुर पुट हाज़ुर, खोड़। पर हाणे छोरा ॻाल्हि त ॿुध, महिमान आया अथई छा? आहियो त कुल 2 खाइण वारा। हा हा त शहज़ादे जा शहर मां अंग्रेज़ महिमान आया आहिनि। हल हाँ ठीकु आहे, मिंट थो करे वठां, मिंट। हाज़ुर हाज़ुर हाज़ुर, वे वे वे, जल्दी जल्दी चाचा, हाज़ुर हाज़ुर, मिंट था करे वठो। अञा मूंखे मुर्गी बि वठणी आहे, घणो कमु आहे। अम्मा बाबू हाणे ड्यूटी ते कान थो वञे, जांच त कर किथे कढी त न छॾियोसि ड्यूटी मां। निभागा वाई त का वात मां सही कजे। मां सही थो चवां, निभाग त बाबो छटी वेठो आहे, यको ड्यूटी ते वञे ई कोन थो। पिणे मोकल पिया, सुभाणे परीहं ड्यूटीअ ते वेंदो। मूंखे कोन थो लॻे त बाबो ड्यूटी ते वेंदो, कमाइण जो त ठुप शौक़ु कोन अथसि, पते थो रुलंदो। पिणे खे कम जो शौक़ु कोन्हे, बाक़ी तो त सभु कम उथलाए पुथलाए सिधा कया आहिनि। मां छो ॿुधां, तव्हां भले मूंखे पाणी में उछलायो, मां निकिरी ईंदुसि। मां आहियां वॾो तारू। न वॾो तारो आहियां, ॿुधी मरण में रुगो तारो जी न गैरत जी बि ज़रूरत हूंदी आहे। उहा मां कोन कंदुसि, बुख थोरी ई मरणो आहे। मां गैरत वारनि खे अक्सर बुख मरंदे ॾिठो आहे। अम्मा ॾिस बाबो करे थो जो मां हुनजो पुटु कयां, सुबुह शाम ख्वार थी करी, पोइ बि वीचारो चुप करे वेठो आहे। अम्मा अपे जो वाह जो इलाज कयो थी, 3 टाइम बेस्ती जो डोज़ थी ॾेई। हिते ख़बर पवंदी त गैरत कंदुसि त बुख मरंदी। छो कोन, मां को चरियो आहियां त बाबे वांगुरु। अम्मा जेकॾहिं मां पुलिस में हुजां, हिन महिल ताईं SP हुजां,
इहो बाबू आहे जो हिन महिल अथई जमादार जो जमादार आहे। इहो बि शुक्र कर त पिणे जमादार त आहे, तोखे त को पटे वारो बि न रखिया। छो कोन रखिया? अकुल बि इहो थी न अमा मां तोखे पटे वाले जहिड़ो थो लॻां? असां जहिड़ा शहज़ादा कंहिं वॾी पोस्ट ते ठहनि था। दूर थी मोन घणो वात न हूंदो कर। असांजी ज़िंदगी कंहिंखां बर्दाश्त कोन थी के कृष्णी मां सुधरी वेंदो हुजां पोइ तूं मूंसां शादी कंदी हुजी? हाँ बिल्कुलु कंदी हुजां। के थोरो सोचे जवाब ॾींदी तकड़ में जवाब ॾींदी हुजी, थोरो मूंखे सक पवंदो हुजे। सक न कंदो हुजे, मूंखे यकीन हुजे ना तूं सुधरंदो हुजे न मां तोसां शादी कंदी हुजां। इन करे तकड़ में जवाब तक न हुजे। के कृष्णी हाणे सुधरण जी कोशिश कंदो हुजां, हूअं मां रोज़ रोज़ जुआ खेॾंदो हुजां। हाणे हफ़्ते में 5 ॾींहं तुंहिंजे करे खेॾंदुसि न। तुंहिंजे करे 2 ॾींहं खणी घटि करे छॾिया अथऊं न। 2 ॾींहंनि जो त फ़ाइदो हुजे न तोखे। कस हुजे छा? के चवंदी खणी त आस्ते आस्ते छॾे बि वेंदो हुजां। कारो हुजे मुंहुं 5 ॾींहं जुआ ज़रूर खेॾे, इहो पोइ तूं कहिड़ो सुधरियल हुजी पोइ कहिड़ो फ़ाइदो हुजे लच्छू? तूं जी न सुस्त जुआ छॾण जे करे भली मुंहिंजो मथो अछो थी वञे। शर्म कर शर्म कर शर्म। पंहिंजो घर संभालींदो हुजी नोर मुहांडरा। अॼु तूं भली मूंखे केतिरो बि पेच थो कर, पर अॼु मूंखे कावर न ईंदी हुजे। अॼु मूंखे तो मां पंजाब जी ख़ुशबू ईंदी हुजे। तूं एतिरो कर जो मां तुंहिंजी शादी लाइ सोचंदी हुजां। हा हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि हुजे। वरी कहिड़ी ॻाल्हि हुजे? कहियो जो को छोरो आहे छा जादो लकड़े मुहांडरो, इन सां ना मिलंद कर असुल न वणे थो जापानी बिदो। वरी कंदो हुजी न झड़े वारी ॻाल्हि। जे एतबार न हुजे त पंहिंजी शादी बि कोन थींदी हुजे। कमाना तोखे उन छोरे जो एॾो लाचार हुजे न। लच्छू ॻाल्हि लाचार जी न पर एतबार जी हुजे। तोखे मूं ते एतबार न हुजे पोइ शादी छो कंदो हुजी? कृष्णी मूंखे तो ते पूरो एतमाद हुजे, पर जो अॻियो छोरो हुजे न इहो सांडरे मुहांडो सफ़ा लूसी हुजे। पर तोखां थोरो घटि हुजे। इहो छा चवंदी हुजी? उन छोरे जे करे मुंहिंजी बेइज्जती कंदी हुजी। तूं जो सवेरे चवंदो हुजी अॼु मूंखे बेइज्जती कावड़ न ईंदी हुजे, पोइ तूं चिड़दो छो हुजी? इहो भली मुंहिंजी तूं बेइज्जती कंदी हुजे, बाक़ी इन छोरे जी आड़ में न कंदी हुजे। बेइज्जती आ के जियाड़ में हूंदी हुजे या सिधी हूंदी हुजे, पर तोखे चवण ना खपे। इहा त रोज़ थींदी हुजे, कॾहिं मां कंदी हुजां कॾहिं बाबू कंदो हुजे। हाणे मगज मारी ना कर। हाणे मां तोखे सुधरी ॾेखारींदो हुजां। आहे नामुमकिन, पर तूं कोशिश कंदो हुजे। चाचा मेवा तूं जी हिन उमिरि जो तो ख़्यालु कयां न त। अरे दे न त छा कंदो हुजे? विढ़ंदो हुजे मूंसां? हाँ विढ़ंदो हुजे, अचु अचु विढ़ मूंसां। अरे बाबा ये खुदा खे मन वञी के ॿिए जो मथो खा, मुंहिंजी गिची न पाओ। साजन मां सम्झां थो त जमादार जा सुभाणे ॾींहं पूरा थींदा। सर गुस्ताखी माफ़, छो भला जमादार सुभाणे मरी वेंदो छा? शट अप बेवकूफ़। अड़े मोकल जा ॾींहं थो चवां, अॼु थियसि सुभाणे ड्यूटी ते ईंदो। सर पोइ खणी ईअं चओ न, मां वरी कुझु ॿियो पियो सम्झां। अड़े तव्हां में सम्झ आहे किथे? साहब इहा आहे पैदाशी मोगो, अकुल ठुप कोन्हे। हा सही, मां मोगो आहियां, बाक़ी तूं सही वॾो सियाणो आहीं। मां छा में चरियो आहियां? मां त सियाणो आहियां। सर ही एतिरो सियाणो आहे जो 5 साल अॻु हिननि जे घर में चोर आया हुआ ऐं हिननि खे धाॿो ॾिनई, सभु सामान असांखे खणी ॾियो। असां खां अॼु हथियार विसरी विया आहिनि। साहब एॾो सियाणो आहे जो हिननि खे चवणु लॻो त ख़ैर आहे, तव्हां ते एतबार आहे, सामान भले खणी वञो, बाक़ी सुभाणे हथियार ॾेखारे वञिजो। ऐं पंहिंजी अकुल जी ॻाल्हि नथो करी? कहिड़ी? जॾहिं तूं नओं पुलिस में भर्ती थियो आहीं ऐं घरां ड्यूटीअ ते अचण जी तयारी पियो करीं
ऐं पाड़े मां हिकिड़ो नंढड़ो छोकिरो भॼंदो आयो ऐं तोखे चई ॿार ज़िलज़िलो आयो आहे ऐं तो चयसि त ओताक में विहारिस मां तयारु थी हुन सां मिलां थो पोइ त साईं ॾाढी थियई। अड़े चुप, बकवास बंदि कयो। तव्हां ॿई बेवकूफ़ आहियो। तव्हांखे पुलिस में न गिदुअ में हुजणु घुरिजे हा। बिल्कुलु सर। छा तूं गिदू में वञण लाइ बि तयारु आहीं? सर मूं तव्हांजी ॻाल्हि कोन सम्झी। ख़ुदा खे मञो, चलो हितां। किथे मां तव्हांखे सम्झाए ते चलो नथी वञा। चलो हितां। ओके सर। अरे हेॾे वांदा ॾे त ख़बर तोखे को ॿियो कमुकार बि हुजे या सिर्फ़ केसरी जे पोयां लूर लूर कंदो हुजे? अंकल मेवा ही ज़बान पंहिंजी संभाले ॻाल्हाए। मां को कुतो आहियां छा लूर लूर कंदो वता? अरे हेॾे कुते खे बि कुझु शर्म हया हुजे। अरे तूं त कुते खां बि परे हुजे। चाचा मेवा तूं जी हिन उमिरि जो तो ख़्यालु कयां न त। अरे हेॾे न त छा कंदो हुजे? विढ़ंदो हुजे मूंसां? विढ़ंदो हुजे अच अच विढ़ मूंसां। अरे बाबा ये खुदा खे मन वञी के ॿिए जो मथो खा, मुंहिंजी गिची न पओ। मां मगज़ न खाईंदो हुजां पर तूं असांजे मथे में सूर विधो हुजे। फ़कीर टेल मी छा थो चवणु चाहीं? अरे हेॾे एॾो नंढड़ो न थींदो हुजे तुंहिंजे करे असांजे घर में लच्छू ऐं किसरी जे विच में धीड़ो थींदो हुजे। कुझु शर्म धारींदो हुजे, कुझु हया धारींदो हुजे। लच्छू जो आहे दिमाग़ ख़राब, हू इज़ मेंटल चरिया। अरे हेॾे माना हू पागल हुजे? ॿियो न त छा? पोइ त पागल माण्हू कंहिंखे मारींदे बि देरि कोन कंदो हुजे। अंकल मेवा मूंखे ड्रिॼार न, मां ड्रिॼा नथो। अरे हेॾे जे तूं ड्रिॼंदो न हुजे त पोइ ॾकंदो छो हुजी? किथे तो ॾकां? दिस इज़ माय स्टाइल। इहा अंग्रेजी वञी पंहिंजे घर रखंदो हुजे। बाक़ी मूंखे सभु ख़बर हुजे तुंहिंजी दिलि में गिदड़ हुजे जेको हिकु ठकाव ते टुटी पवंदो हुजे। मां तोखां ड्रिॼा नथो, बाक़ी तोखे जेको सम्झणो आहे वञी सम्झ। अरे हेॾे जेकॾहिं तूं इज़त वारो हुजे त मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, किरसिनी सां मिलण जुलण छॾे ॾे। तुंहिंजे इतला लाइ इहो काफ़ी आहे त मां इज़त वारो आहियां ई न। एहे माना त तूं असांखां वधीक हुजे। बेइज़तो आहियां। मां ईअं न चवंदो हुजां पर तूं असांखां वधीक को साणो हुजे छा? ऐं हा मां तो वारे भाउ खे हिकु दफ़ो दां ज़रूरु ॾींदो हुजां, पोइ तोखे ॾिसंदो हुजां। मुहांडा भली दां ॾेसि, मां को ग़लति आहियां रांग आहियां छा जो उनका ड्रिॼा? पर एथी हाणे मूंखे रस्तो ॾे, मूंखे वञणु ॾे। वञ फ़कीर बि हाणे असांजी इज़त नथा कर। हल बाबा एॾी बुराई। मां तो हथ तो बधा कावड़ छॾ तो ग़लति फहमी थी आहे। मूंखे हथ ॿधण जी मूंखे परचाइण जी का बि ज़रूरत न आहे। मूंखे ग़लति फहमी न पर तूं आहीं ई ग़लति। खुदा खे मुंहिंजो गुस्सो घटि कर, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। मां सभु सम्झां थी, मां का ॿार न आहियां। ओ बेवकूफ़ औरत, हकीमा मुंहिंजे दोस्त जी माउ आहे, मां हुनखे पंहिंजी माउ सम्झंदो आहियां। त पोइ मूंखे माफ़ कर, मां तोखे हरू भरू ग़लति सम्झो। तूं मूंखे पहिरियों छो न पियो ॿुधाए? तूं ॿुधे किथे पई जो मां तोखे ॿुधायां? हाणे हकीमा जे घर वञी हुनखे चङी तरह बुछड़ो करे ईंदसि त पुट जेतिरे ते इल्ज़ाम हणंदे तोखे शर्म कोन आयो? ज़जना मता तो उहा ॻाल्हि न सम्झी हुजे, मता हुन कुझु ॿियो चयो हुजे। मां पाण इन ॻाल्हि खां पोइ दिलबर सां काबिल आहियां। इहो त भलो थियो, दिलबर आहे ई तो वांगुरु वांदो। हू वांदो आहे वरी मां जहाज़ हलाईंदो आहियां। माना इहा चवणी बिल्कुलु सही आहे न त चंडो चंडरे खे 100 कोह ते ॻोल्हे लहे। महिरबानी मिसाल ॾियण जी। हाणे तव्हां चवां चाहे थो न त पिड़े जी ख़बर अथई इन ॿूट खे बि ख़राबु कंदो। मां चवां थी मुंहिंजे पीउ जे बारे में न ॻाल्हाईंदो कर। सम्झ में ॻाल्हि नथी अचई? बाक़ी तोखे चांहि खपे त मां ठाहे थी अचां। चांहि ठाहियो। अर्ज़ा तव्हां खीर खां थोरो पंहिंजो मुंहुं पियो ॿुधो।
प्रणय